वाह मां तोखे चयो हो न अग्रेनोफास विझंदो कर। अग्रेनोफास तो ग़लति विधी हूंदी, इन करे यार मां तव्हांखे सम्झाए बीठो आहियां कीअं कजे थो त पोइ माना कीअं तव्हांजो अस्सलाम वालेकुम बोतार साईं। अस्सलाम वालेकुम। हाणे बसि पोइ मां ॻाल्हाईंदोमांइ। वालेकुम अस्सलाम। ख़ैर मज़े में ठीक ठाक? जो खैर साईं, खुश हो, तबीयत सही आहे? ठीक ठाक हा मज़े में? अल्हम्दुलिल्लाह। ख़ैर कीअं अचणु थियो आहे? बोतार साईं बसि ॻाल्हि न पुछो, माशाअल्लाह न तव्हांजा कमंद जे फसल जा ट्रालनि मथो ट्राला ईअं भरिया था वञनि। छा मसलो आहे? असांजी त पैदावार थिए ई नथी बोतार साईं। इहा हिकु अल्लाह जी महिरबानी, ॿियो तहफ़ुज़ वारनि जी वॾी महिरबानी। जन जे मशवरनि ते मां हमेशह अमल करे इहे ट्रालनि जे मथां ट्राला कंटेनर ज़ूम भरियल। हा इहो उन्हनि जी महिरबानी आहे। तहफ़ुज़ कंपनी वारनि जी महिरबानी आहे। तहफ़ुज़ वारनि जी। हाँ, यानी कि ये ट्रालन मथो ट्राला ये तहफ़ुज़ कंपनी वारनि जी महिरबानी आहे। बिल्कुलु। अच्छा इहो राज़ भला असांखे बि त ॿुधायो, कहिड़ी शइ आहे तहफ़ुज़ कंपनी वारनि जी? खोड़ शयूं। तूं हाणे मुंहिंजे ख़्याल में कमर जी बेजाई लाइ आयो आहीं, ईअं न? हा वाह वाह। हाणे मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजी जेका फसल आहे उनजी बेजाई कीअं थिए थी? इहा पंहिंजी फसल जी वरी पैदावार जो पंहिंजो बेजाई उतारो इहो काथे हिकु या ॿ टे चकूं, काथे त फुटे ई नथो। खाधूं कहिड़ियूं इस्तेमालु कंदो आहीं? खाधा इहे पंहिंजो DAP ऐं इहा पोटाश ऐं यूरिया इस्तेमालु कंदो आहे। अच्छा इहे टे इस्तेमालु कंदो आहीं? हा। हाणे इहे फसल जी पाड़ में पहुचाइण लाइ जेको आहे छा इस्तेमालु कंदो आहीं? उन्हनि जी मदद कीअं कंदो आहे? छा बसि उहो सटींदो आहे, उहो पाण ई बसि फसल में वेंदा हलिया। अरे पाण कीअं वेंदा? चिड़ियूं आहे छा? हाणे तुंहिंजा हथ जेकॾहिं हीअं ॿधी छॾियऊं, हीअं गुगट हथ ॿधी छॾियो, मानी रखो कीअं खाईंदे? खा। अरे इहे कुता खाईंदा आहिनि, माण्हुनि वांगुरु खा, कीअं खाईंदे? अरे वरी तुंहिंजा हथ खुलियल हूंदा, तुंहिंजी मदद कबी न। हथ खोल बाप, पोइ मानी खाईंदे न। हथ तो धो चङा, हथ तो धोईंदो। इहो तूं खाधो, ठीकु आहे। हाणे ईअं ई तहफ़ुज़ वारनि जी बहितरीन दवा अग्रीनोफास ॿुधी थी करे? न कॾहिं न ॿुधी आहे। बसि इहे हाल अथव न। जिसने लाहौर नहीं वेख्या वो जमे ही नहीं। जिसने अग्रीनोफास नहीं सुनिया वो भी समझ तो जमे ही नहीं, क्या हो ही ना है। अग्रीनोफास में फास्फोरस किरोड़े, बल्कि किरोड़े बैक्टीरिया मौजूद हैं जेके उन्हनि खाधनि खे ज़मीन में वञी छटींदे न, रखंदे चुंगियूं ॾेई, उहो वञी उनखे जेको पाड़नि में पहुचाइण में मदद कंदो आहे। अग्रीनोफास इहा आहे। सम्झ में आई? अग्रीनोफास तहफ़ुज़ कंपनी वारनि जी अग्रीनोफास हा, यानी उनजे इस्तेमालु करण सां जेको आहे न अग्रीनोफास, तहफ़ुज़ कंपनी वारनि जी अग्रीनोफास जे इस्तेमाल सां उहा माना खुराक जेकी बि आहे न जड़ ताईं पाड़नि ताईं उहा माना पहुचाइण में मदद करे थी पई। अग्रीनोफास। अग्रीनोफास। अच्छा इहो पंहिंजो बोतार साईं, इहो पंहिंजो पोइ साल न इहो पंहिंजे फसल में छा थियो न, जड़ी बूटियूं गंदगाह जाम पैदा थी वियो हो। ठीकु। उनजे लाइ मां हर कयो, रुगा कयूं, अलाए छा न कयो, माना पोइ बि माना पंहिंजे फसल जो गंदगाह न वियो। माशाअल्लाह तव्हांजो फसल न साफ़ सुथरो लॻो पियो आहे। साफ़ सुथरो छा इस्तेमालु कंदा? हा साफ़ सुथरो। हाणे ॿुधो, अरे बाबा तहफ़ुज़ वारनि ते एतबार कंदो कर। तहफ़ुज़ कंपनी आहे दवाउनि जी, पाकिस्तान जी बहितरीन कंपनी, ठीकु आहे। उन्हनि ते एतबार कंदो आहियां। ऐं उन्हनि जो ख़बर थी हाई गार्ड इस्तेमालु कंदो आहियां गंदगाह लाइ। गंदगाह जो हिकिड़ो स्प्रे, सॼो गंदगाह ख़तमु। अच्छा यानी कि तहफ़ुज़ कंपनी वारनि जो हाई गार्ड इस्तेमालु करण जो तरीक़ो त इन जो ॿुधायो। हा वाह, इहो गुड आहे। इहो यानी कि इहो जेको गंद खे ख़तमु करण में मदद कंदो आहे। बेजाई कबी आहे न, गुटलियूं। हा जीअं ई गुटलियूं ठाहियो उन में हणो, पहिरें पाणी सां हाई गार्ड विझो।
हाई गार्ड हा हाई गार्ड फिल्ड वाटर ॿुधो थी फिल्ड वाटर हा फिल्ड वाटर कयो उनमें माना मिलाए पाणी में जेको पाणी हलंदड़ आहे उनमें जेतिरे ताईं उहो वेंदो ज़मीन जे जेतिरे हिसे ताईं उते गंद पैदा न थींदो अच्छा यानी कि तहफ़ुज़ कंपनी वारनि जो हाई गार्ड जॾहिं कमंद जी पोखाई कयूं त उन टाइम यानी कि ड्रम में उहो हाई गार्ड पाणी सां मिलाए करे ॾियणो आहे जेतिरे ताईं उहो पाणी वेंदो हाई गार्ड जो ओतिरे ताईं यानी गंद पैदा थींदो ई न अच्छा पर ॿुधायो साईं वरी पोइ साल छा थियो न उन जे इस्तेमाल खां पोइ वरी गंद का पैदा जो थी वञे उन जे लाइ को मशवरो ॾियो त कहिड़ी दवा इस्तेमाल खोलींदो त मां ख़बर पवंदी ख़बर थी छो हा इहो माना जॾहिं महिल इस्तेमाल कंदासीं फ्लूड में पाणी पैदा न थी जेकॾहिं मिसाल तौर थोरे खोलियो आहे कोन मिसाल तौर जेकॾहिं थी बि वञे न हाणे मिसाल तौर हे ज़मीन आहे होतिरे ताईं हे ज़मीन आहे जेकॾहिं गंदगाह थी बि वञे न उन में हिकिड़ी बहितरीन दवा आहे बेहतरीन दवा हा फिलिस्टोकोम्बो दवा आहे अच्छा इहा बि तहफ़ुज़ कंपनी वारनि जी फिलिस्टोकोम्बो हा उनजे हिकिड़े इस्तेमाल सां सॼो गंदगाह ख़तमु अच्छा इहो फिलिस्टोकोम्बो जे इस्तेमाल करण जो तरीक़ो इहो आहे इन जे हिकिड़े ई बॉक्स में पैकेट या दॿे में 2 दवायूं थींदियूं आहिनि 2 दवायूं हा फिलिस्टो गोल्ड ऐं सेफ वे ॿिन्ही खे मिलाए करे इहो स्प्रे करिणो आहे कट वारी जेका नोज़ल आहे उन सां स्प्रे करिणो आहे अच्छा यानी कि फिलिस्टोकोम्बो जे दॿे में 2 दवायूं हिकु फिलिस्टो गोल्ड तहफ़ुज़ कंपनी वारनि जी फिलिस्टो गोल्ड ऐं सेफ वे उन्हनि खे मिलाए करे उनमें कॉम्बिनेशन उनमें 2 दवायूं आहिनि हा फिलिस्टो गोल्ड ऐं सेफ वे उन ॿिन्हिनि खे मिलाए करे इहो कट वारी नोज़ल सां स्प्रे करिणो आहे बोलो तुंहिंजे उनमें मसलो थियो छड़ी कञाए अच्छा उन चङी तरह इस्तेमाल करणी आहे उन जे इस्तेमाल सां यानी कि जेको बि गंदगाह हूंदो ऐं तनो वग़ैरह सॼो कुझु ख़तम बहितरीन नमूने तहफ़ुज़ कंपनी वारनि जी फिलिस्टोकोम्बो तुंहिंजी ज़मीन हाणे घुरल जो मसलो थी उन जे माना इस्तेमाल सां माना सॼो गंदगाह ख़तम थी वञे अच्छा इहो बोतार साईं मुंहिंजे फसल में न इहो पंहिंजो इहो पोइ साल छा थियो हुयो न इहे पंहिंजो कीड़ा पैदा थिया हूंदा कीड़ा बीड़ा हे हो उन्हनि जे लाइ का दवा उन्हनि जे लाइ हिन वक़्तु पूरे पाकिस्तान में जदीद तरीन दवा बोरर्स जे कीड़नि लाइ जदीद तरीन दवा ख़बर थी जदीद तरीन कीअं मूंखे नज़र थी अचे दवा ॿुधाए विरे थो दवा ॿुधाए अमीर जो थी वियो आहे थोरो मथे नथो करे बुक तो मां थोड़ो पर ॿुध जदीद तरीन दवा है पाकिस्तान फ्यूजन अरे मांखे लगी हो फ्यूजन पाकिस्तान जी बेहतरीन जदीद तरीन दवा उस कंपनी वारनि जी फ्यूजन समझी वे वो इस्तेमाल करनी अच्छा इहो ॿुधायो त इहो तहफ़ुज़ कंपनी वारनि जी फ्यूजन या आहे छा हिकु दाणेदार ज़हर मूंखे नज़र अची वियो ठीकु आहे उहा बेजाई महल चुंकियूं हणण महल इस्तेमाल करणी आहे अच्छा अगर बेजाई माल राई जे माल फ्यूजन इस्तेमाल न कयूं त पोइ कॾहिं इस्तेमाल कयूं इहो जेकॾहिं उन माल इस्तेमाल न कयो त 20 खां 25 ॾींहं पोइ वरी इहो इस्तेमाल करिणो आहे इहा 3 दफ़ा घणा दफ़ा 3 दफ़ा यानी इन जी ज़हर पोशी करणी आहे 3 दफ़ा इस्तेमाल करणी आहे शाबाश हाणे छोड़ो खोलींदी पर पे माना 3 दफ़ा इस्तेमाल पोइ 45 खां 40 ॾींहंनि में इस्तेमाल करणी आहे ॿियो दफ़ो यानी कि 45 खां 40 ॾींहंनि जे अंदरि इस्तेमाल करणी फ्यूजन मां इहो पुछां पियो तव्हां खां त पहिरियों दफ़ो अगरि बिजाई माल राई माल इहा शइ इस्तेमाल न कयां त कॾहिं इस्तेमाल कयां ॿोड़ो आहे छा ॿोड़ा त न आहे
20 खां 25 ॾींहंनि में इस्तेमालु करणी आहे, सही चवां थो की हाँ 20 को 25 ॾींहंनि जे अंदरि इस्तेमाल यानी करणी कि आहे। इस्तेमाल करणी आहे, हाँ। स्प्रे करणी आहे, हाँ। या ज़ारदार माना मिलाए करे हाँ। चुंगी ॾेवणी आहे। हा वरी वरी पोइ पाणी मुंडे में। कॾहिं लॻाइणो आहे? पाणी वरी हफ़्ते में 7 ॾींहं, 7 अच्छा ॾींहंनि खां 7 पोइ पाणी। ॾींहंनि खां पोइ पाणी वरी जे मां चइनि 5 ॾींहंनि में पाणी ॾियां त को नुक़सान त न ॾींदी? न न नुक़सान कोई न आहे, चौथे 5 ॾींहं ॾेई सघे। अच्छा तहफ़ुज़ कंपनी वारनि जी फ्यूज़न हा फ्यूज़न भला इहा इस्तेमालु करण सां मुंहिंजे फसल खे कमंद खे त को नुक़सान न ॾींदी? न न न कोई नुक़सान न ॾींदी, अञा फ़ाइदो ॾींदी, अच्छा कोई असर अंदाज़ न थींदो। फसल खे माना फ़ाइदो ॾींदी, फ़ाइदो नुक़सान ॾींदी, न बिल्कुलु ॾींदी। ॾींदी, हा। सीज़न हा। ॿियो दफ़ो भला इहो कॾहिं स्प्रे करिणो आहे भला मोंढे कमंद जे लाइ? हा। मुंहिंजो मोंढो कमंद आहे, अॼु महिल हुन कटाई में खां पोइ वरी हा मोंढे कमंद जे लाइ हा। इहा कीअं इस्तेमालु कजे तहफ़ुज़ कंपनी वारनि जी फ्यूज़न? अरे बाबा मुंडे कमंद लाइ इहो वात जीअं कोटाड़ो शुरू करे न, ईअं ई चुंगियूं तव्हां ॾेई गॾु कंदा वञो, चुंगियूं ॾींदा वञो, चङी तरह ॾियो। उनजे माना जेको पाड़ू आहिनि न उनखे चङी तरह जेको ॾींदा वञो ऐं उन ते मिटी चाढ़ींदा वञो चङी तरह, फर्स्ट क्लास नमूने। थोरो वरी खोलींदी अॻिते, हाणे जीअं ई माना जो खोलींदो त मां तो अॻिते ॿुधाईंदुमि। हे मूंढा आहिनि, हे चुंगियूं हणंदा ॾींदा वञो चङी तरह, जेतिरे ताईं उहो हूंदो एतिरे ताईं फ़ाइदो ॾींदो। जेतिरो वेझो, जितना करीब जेतिरो वेझो ओतिरो फ़ाइदो, परे हूंदो त को फ़ाइदो न। अच्छा हा। यानी कि वेझो चुंगी ॾेवणी आहे हुनजो माना वधीक फ़ाइदो आहे। हा। हा ॿियो दफ़ो कॾहिं इस्तेमालु करणी आहे? अरे बाबा हाणे ॿुध, 40 खां 45 ॾींहं उहो वरी इस्तेमालु करणो आहे। अच्छा ॿियो दफ़ो यानी 40 खां 45 ॾींहंनि जे अंदरि तहफ़ुज़ कंपनी वारनि जी फ्यूज़न यानी जे इन जे इस्तेमालु करण सां माना इहे सम्झो मां शानदार माल ई माल बाक़ाइदे। हा। हाणे तोखे मां ॿुधायूं थम जेके दवायूं। हाणे बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि थी, हा। अग्रेनोफास, फ्लस्टो कोम्बो ऐं फ्यूज़न जो इस्तेमालु, कोई कंफ्यूज़न न, ख़तमु। अच्छा हा ठीकु आहे। अच्छा हाणे हिकिड़ो नारो लॻी वञे, नारो लॻी वञे, तहफ़ुज़ कंपनी ज़िंदाबाद। ज़िंदाबाद।